औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। एया उलूमुद्दीन मुंहिंजा बाब चौथो आहे। ही ज़बान जूं आफ़तूं तव्हांखे ॿुधायूं था, उन मुतालिक़ जेका ॼाण आहे मुख़्तसर फ़िलहाल तव्हांजी ख़िदमत में आउं पेश कयां थो। महिरबानी फ़रमाए तव्हां गौर सां ॿुधंदा, इंशा अल्लाह ताला तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। ॼाणणु घुरिजे त ज़बान आहे त रुॻो हिकु गोश्त जो टुकड़ो, मगर हू धणी ताला जे वॾनि नेमतनि ऐं लतीफ़ कारीगरी में जा हिकु नेमत ऐं कारीगरी आहे। हिन जा गुनाह बि ॾाढा वॾा आहिनि त वरी इताअत या फर्मा बरदारी बि तमामु वॾी अथसि। कुफ़ुर ऐं ईमान जेके वॾे में वॾे दर्जे जी तुग़यानी, सरकशी ऐं ताक़त लिखिया था वञनि, उहे ज़बान जी शहादत ॾियण सां ई ज़ाहिर था थियनि। उन खां सवाइ का बि शइ मादूम हुजे या मौजूद, ख़ालिक हुजे या मख़लूक, मालूम हुजे या मौहूम, ख़याली हुजे या ज़नी याने गुमान वारी, उहा बि हर हिकु ज़बान जे ज़रिए ज़ाहिर थिए थी ऐं उन्हनि जी नफ़ी ऐं इस्बात जो बयान बि ज़बान ई थी पेश करे। मसलन जंहिं बि शइ जो इल्मु इंसान खे हूंदो आहे त उनजो बयान ज़बान जे ज़रिए ई ज़ाहिर कयो वेंदो आहे, पोइ उहो हक़ हुजे या बातिल। जीअं त इल्म जे दायरे खां का बि शइ ॿाहिरि कान्हे, तंहिं करे ज़बान ते हर क़िस्म जा मज़कूरात याने बयान अची था सघनि ऐं ही हिकु अहिड़ी ख़ासियत आहे जेका ॿियनि उज़वनि में हरगिज़ नथी मिली सघे। मसलन अखि रंग जे शयुनि जे सूरतनि खां सवाइ ॿी शइ ॾिसी नथी सघे, कन आवाज़ खां सवाइ ॿियो कुझु ॿुधी नथो सघे, हथ जिस्म वारनि शयुनि खां सवाइ ॿियनि ते पहुची कोन थो सघे ऐं इहा ई हालत आहे ॿियनि उज़वनि जी। मगर ज़बान जो मैदान तमामु वसी ऐं वेकिरो आहे। हिन जे लाइ का हद या पछाड़ी आहे ई कान। जहिड़ी तरह ख़ैर याने नेकी जे बयान करण ते क़ादिर आहे, तहिड़ी तरह शर याने बदी जे इज़हार करण ते बि पूरो वस थी रखे। पोइ जेको पंहिंजे ज़बान खे त अख़्तियार में नथो रखे, नामालूम शैतान उनखां अलाए छा छा चवराए ऐं कहिड़ी खॾ में वञी विझेसि थो। हिकु सही हदीस में आहे त नथियूं ऊंधो विझनि माण्हुनि खे नक भर दोज़ख में, मगर पोखूं उन्हनि जे ज़बाननि जूं, याने जेके ॻाल्हियूं माण्हू ॿियनि जे हक़ में ज़बान सां चवनि था, जहिड़ो गिला, गार, कूड़ वग़ैरह, इहे ई थियूं उन्हनि खे दोज़ख में ऊंधो करे विझनि। हा, ज़बान जी शरारत खां उहो ई बचंदो जेको हिन खे शरीयत जी लगाम ॾींदो ऐं मुंहं मंझां ॻाल्हि रुॻी उहा कढंदो जंहिंमें दुनिया ऐं आख़िरत जो फ़ाइदो हुजे, ऐं जंहिं ॻाल्हि जी मुंड में या पछाड़ीअ में किथे बि शक मालूम थिएसि त उहा ज़बान ते ई न आणींदो। इहा ॻाल्हि मालूम करण त कहिड़ी ॻाल्हि जो बयानु करणु चङो आहे ऐं कहिड़ी जो बुछड़ो, इहो हिकु ॾाढो दक़ीक़ याने ॾुखियो मसइलो आहे। पर जेकॾहिं मालूम बि थी वञे त मालूम थी वञण खां पोइ बि वरी उन ते अमल करणु तंहिंखां बि वधीक मुश्किल ऐं कठिन आहे। इंसान जे हक़ में सभिनी उज़वनि खां ज़्यादा नाफ़रमान उज़वो ज़बान आहे, छाकाणि जो हू पंहिंजे हरकत में आज़ादु आहे ऐं हिन जे हलाइण ऐं चोरण में ज़रो बि मुशक़त या तकलीफ़ वठणी कान थी पवे। जीअं त आम ख़ल्क़ ज़बान जे आफ़तनि खां बचण ऐं उनजी ज़बान ज़ियानकारी खां ख़ौफ़ रखण खे हिकु आसान ऐं मामूली कमु करणु थी सम्झे, हालांकि ज़बान इंसान खे वरगलाइण लाइ शैतान जे वॾनि हथियारनि मंझां आहे। इन करे असां अल्लाह ताला जी तौफ़ीक़ ऐं मदद सां ज़बान जूं सभु आफ़तूं हिकु हिकु करे उन जी तारीफ़ वस्फ़ सबबु
ऐं उन्हनि खां बचण जूं तदबीरूं रिथूं तजवीज़ूं तफ़सील सां इंशा अल्लाह हेठि पेश कंदासीं। हाणे अव्हां जी ख़िदमत में ज़बान जे ख़तरे, वॾे हुअण ऐं चुप रहण जी फ़ज़ीलत जो बयानु जेको आहे सो पहिरियों बयानु पेश कजे थो। मालूम हुअणु घुरिजे त ज़बान जे सबबा हर वक़्तु इंसान खे हिकु वॾो अंदेशो थो रहे ऐं उनखां बचण जी सूरत सवाइ सुकूत यानी चुप जे ॿी का बि कान थी सघे। ऐं इन करे शरीयत में सुकूत जी मदह यानी सुकूत माना माठि रहण जी साराह ऐं तरग़ीब घणे अंदाज़ में वारिद थियल आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था त जंहिं शख़्स चुप यानी माठि अख़्तियार कई तंहिं निजात पाती यानी छुटकारो हासिल कयाई। ऐं इहो पिणु फरमायो अथनि त ख़ामोशी हिकमत आहे ऐं उनखे अख़्तियार करण वारा थोरा आहिनि। इन्हीअ मञा मालूम थो थिए त ख़ामोशी हिकु वॾी हिकमत ऐं एहतियात जी शइ आहे। हज़रत अब्दुल्ला बिन सुफ़ियान रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद खां रिवायत थो करे त हिन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत मुबारक में अर्ज़ु कयो त इस्लाम जी का अहिड़ी शइ इरशाद फरमाए छॾियो जो अव्हां खां पोइ ॿी कंहिं खां इस्लाम बाबति कुझु पुछण जी ज़रूरत न पवे। पाण फरमायाऊं चओ आ मन तो बिल्लाह यानी अल्लाह ते ईमान आदम ऐं पोइ उन ते इस्तिक़ामत कर यानी सिधो ऐं पको पुख़्तो थी रहो। वरी ॿियो दफ़ो उन्हनि अर्ज़ु कयो त मां कहिड़ी शइ खां बचां। पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे दस्त मुबारक सां ज़बान जे तरफ़ इशारो फरमायो त हिन खां बचिजां। अक़बा बिन आमिर रहमतुल्लाह अलैह तो फरमाए त मां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त निजात कहिड़ी सूरत में थिए। पाण फरमायाऊं त पंहिंजी ज़बान खे रोक ऐं तुंहिंजो घर तुंहिंजे लाइ वेकिरो हुजे यानी घर खां ॿाहिरि न निकिर ऐं पंहिंजे ख़ताउनि ते रोअंदो रहो। साल बिन सादी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त जेको शख़्स मूं वटि पंहिंजे ॿिनि ॼाड़ियुनि जे विच वारी शइ यानी ज़बान जो ऐं ॿिनि ॼंघनि जे विच वारी शइ यानी शर्मगाह यानी ओघड़ जो ज़ामिन पवंदो त मां उन लाइ ज़ामिन थींदुसि जन्नत जो। ऐं इहो पिणु फरमायो अथनि त जेको शख़्स पंहिंजे पेट शर्मगाह ऐं ज़बान जे शर खां बचियो उहो सभिनी शरनि खां महफ़ूज़ रहियो। छाकाणि त घणा माण्हू उन्हनि टिनि शहावतनि सबबु तबाह थींदा आहिनि। जॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछियो वियो त इहा कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे जन्नत में माण्हू कसरत सां वेंदा, तॾहिं पाण फरमायाऊं त ख़ुदा ताला जो डपु ऐं ख़ुदा जी ख़ल्क़ सां सुहिणो बर्ताव। ऐं जॾहिं वरी पुछियो वियो त दोज़ख में कहिड़ी शइ सबबा घणा माण्हू वेंदा, पाण फरमायाऊं त ॿ ख़ाली या पोरियूं शयूं यानी हिकु वात ॿियो ख़ासि उज़ू यानी शर्मगाह। हिन हदीस में वात मञा मुराद ज़बान बि थी सघे थी, छाकाणि जो वात ज़बान जे रहण जी जाइ आहे ऐं पेट बि मुराद थी सघे थो छाकाणि त उनजे भरण जो रस्तो बि वात ई आहे। हज़रत माज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त असां जेकी ॻाल्हियूं ॻाल्हायूं था उन जो असां खां मुआख़िज़ो या पकड़ पछाड़ थींदी छा? पाण फरमायूं त रोए तोते तुंहिंजी माउ इब्न जबल। यादि रख त इंसान दोज़ख में पंहिंजे नक भर रुगो पंहिंजे ज़बाननि जे पोखनि सबबा ऊंधा विधा वेंदा। हिते ज़बान जी पोख जी माना आहे ज़बान सां बकवास, गिला, चुगली, कूड़ वग़ैरह जी पोखणु, जंहिंजो फ़सुल माण्हू वञी क़यामत में लुणंदो यानी दोज़ख में ऊंधे कंध किरंदो। हज़रत अब्दुल्ला सकफ़ी रहमतुल्लाह अलैह हज़रत अब्दुल्ला सकफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत मुबारक में अर्ज़ु कयो त का अहिड़ी शइ इरशाद फरमायो जेका चोटी ऐं चिंबड़ी पवण जे लाइक़ु हुजे।
पाण फरमायाऊं त चओ रब्बी अल्लाह, याने अल्लाह मुंहिंजो पालनहार आहे, ऐं पोइ उन ते इस्तिक़ामत याने पको पुख़्तो रहो। वरी ॿियो सुवालु कयाई त उहा कहिड़ी शइ आहे जंहिं लाइ अव्हांखे ख़ौफ़ आहे त मूंखे नुक़सानु पहुचाईंदी। उन जे जवाब में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे ज़बान मुबारक खे वठी फरमायो त इहा ही आहे। ऐं हज़रत माज़ रज़ी अल्लाह ताला अन्हो जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछो त आमलनि में अफ़ज़ल याने सभ खां वधीक चङो अमल कहिड़ो आहे, त पाण पंहिंजी ज़बान मुबारक कढी उन ते आङुर उभी करे रखी, याने इशारे सां फरमायूं त चुप, याने माठ सभिनी अमलनि खां चङी आहे। हज़रत अंस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हो खां ही हदीस मरवी आहे त ईमान बाने जो ठीक नथो थिए जेसी ताईं हिन जो क़ल्ब ठीक नथो थिए, ऐं क़ल्ब हिन जो ठीक नथो थिए जेसी हिन जी ज़बान ठीक नथी थिए। ऐं न दाख़िल थींदो जन्नत में उहो शख़्स जंहिंजे तकलीफ़ुनि खां हिन जो पाड़ेसरी बचियल न आहे। ऐं पाण इहो बि फरमायो अथनि त जंहिंखे सलामत रहणु चङो लॻे उनखे खपे त सुकूत याने चुप खे चिंबड़ी पवे। मुंहिंजा दोस्तो, ही ज़बान जे आफ़तनि जो पहिरियों हिसो तव्हांजी ख़िदमत में पेश कयो आहे। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो ऐं तव्हां उन ते अमल कंदा, ऐं मूंखे पूरो भरवसो आहे त तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे क़बूल कंदा, ख़ुशि थींदा ऐं सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा त मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। इंशा अल्लाह ताला तव्हांखे अहिड़ियूं सुहिणियूं ॻाल्हियूं आईंदा बि ॿुधाईंदो रहंदुसि। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।